खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान तव्हांजे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में मां तव्हांखे भली कार पियो कयां दोस्तों सलाम सिंध में। ऐं असां थोरो अॼु जेको आहे लेट थी विया आहियूं हिन प्रोग्राम में। दोस्तों अॼु जो प्रोग्राम मां शुरूआत कंदुमि थोरो कल्ह जेको असां दुआ घुरीसीं असांजे हिकु तमामु निहायत ई क़ाबिल सीनियर असांजो डायरेक्टर सिंध टीवी जो DOP मामा आरिफ़, जिन जे लाइ असां दुआ कईसीं। ऐं असां दुआ ई करे सघूं था जिन्हनि जे लाइ मां तव्हांखे ॿुधायो कि उन्हनि जी तबियत तमामु घणी सीरियस आहे ऐं पर असांजी दुआऊं कल्ह क़बूल न थियूं ऐं अल्लाह जे हुकुम सां उहे हे फ़ानी दुनिया छॾे विया हमेशह जे लाइ। मामा आरिफ़ जे लाइ मां एतिरो ॿुधाईंदुमि कि सिंध टीवी जी शुरूआत खां जॾहिं खां सिंध टीवी आयो त मामा आरिफ़ उन टाइम खां सिंध टीवी जो हिसो आहिनि। हू एतिरा त क़ाबिल ऐं एतिरा त मक़बूल हुआ हिन इदारे में जो मुंहिंजो त हिन टाइम सिंध टीवी ते फस्ट एक्सपीरियंस आहे। मां तव्हांजे साम्हूं आहियां, पर जॾहिं असां ॿियनि इदारनि में कमु बि कंदा हुआसीं उते उन जी वाह वाह ॿुधी वेंदी, उते मामा आरिफ़ जो कम जी तारीफ़ थींदी। मामा आरिफ़ मरहूम, अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत नसीब ॾिए। उन जे लाइ मां तव्हांखे इहो ॿुधायां तो केतिरो त क़ाबिल इंसानु हो, केतिरो त हिकिड़ो सचो हूंदो इदारे सां। त मामा आरिफ़ जी जेका असांखे ख़बर पई हितां इदारे जा जेके हे दोस्त आहिनि, हे टेक्नीशियन्स आहिनि, हे कैमरामैन दोस्त आहिनि, हे एडिटर्स थी विया, को बि अहिड़ो शख़्स हिकिड़ो न आहे जेको मामा आरिफ़ जे लाइ ॾुख जो इज़हार न कयो हुजे, जंहिं अखियुनि में अखियूं जंहिंजूं आलियूं न हुजनि। सो उन शख़्स जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी कि उहो एतिरो त सचो हूंदो हिन कम सां, पंहिंजे इदारे सां, कि हुन जो चवंदा आहिनि ॿियो घर इदारो हुजे पर चवंदा हुआ कि इन जो घर ई हे सिंध टीवी हो। हो पंहिंजे कम सां एॾो लगन में हूंदो त जॾहिं राति थी वेंदी त रही बि हिते पवंदो। हुन पंहिंजो हिते घरु ठाहे छॾियो, हुन पंहिंजो आखिरो ठाहे छॾियो। सो अहिड़ो शख़्स जेको तव्हां सां मुसलसल कमु करे, हू हूंदो त सभिनी खां उमिरि में वॾो हुयो, पर हुनजी मोहबत, हुनजो नंढनि सां बि मज़ाक मस्ती खिल भोग टहक हुन जो मतिलबु कि नेचर में शामिलु आहे, हुनजी पर्सनैलिटी में शामिलु हो। मरणो दोस्त सभिनी खे आहे, हर कंहिंखे मरणो आहे, पर हे जेका वाह वाह थिए पई हुनजी, हे जेका तारीफ़ थिए पई, हू सभु कुझु छॾे वियो आहे हिन वाह वाह सां, हिन तारीफ़ सां हू पाण हलियो वियो। सो इहा आहे ज़िंदगी, मुख़्तसिर आहे। कल्ह जॾहिं मां सिंध टीवी ते जॉइनिंग जे लाइ हिते आयो हुजां, मां जॉइनिंग ते आयो हुजां त मामा आरिफ़ मिलियो। मुंहिंजी मामा आरिफ़ सां 2 मुलाक़ातूं हुयूं हिते, पर 2 मुलाक़ातूं अहिड़ियूं हुयूं कि ख़बर ई कान हुई त सिर्फ़ु 2 मुलाक़ातूं एतिरो क्लोज़, एतिरो ख़ुलूस, एतिरी मोहबत, एतिरी पॉज़िटिविटी सां हुननि जा जेस्चर्स हूंदा त उन्हनि मूंखे वेलकम कयो। मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे असांखे वेलकम करे पाण हलियो वेंदो। सो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह पाक उन्हनि जी मग़फ़रत फ़रमाए ऐं तमामु उन जा जेके अज़ीज़ अकारब, जेके मिट माइट दोस्त जेके ग़म में हिन टाइम मुब्तला आहिनि उन्हनि जे लाइ, तो अल्लाह साईं सभिनी खे सब्र ॾिए। मामा आरिफ़ जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मामा आरिफ़ जो वॾो हिते पार्ट आहे, किरदारु आहे जेको उन्हनि कयो आहे। इलाही उन्हनि प्रोजेक्ट्स कया आहिनि, ड्रामा कया आहिनि, गाना कया, गीत कया, फिल्माया आहिनि। ड्रामनि में फ़ासिले, साईं सरकार ऐं ॿिया कई ड्रामा उन्हनि कया आहिनि। रानिया उहो ड्रामो कयो उन्हनि, ऐं उनखां अलावा उन्हनि जी कैमरा जो आर्ट जेको आहे, सभु जेके आहिनि सभु गवाह आहिनि। चवंदा आहिनि कैमरामैन चवंदो आहे न कि एक्सेप्ट न कंदो आहे, जीअं चवंदा आहिनि ड्राइवर जेको आहे कॾहिं बि न चवंदो त मूंखे कोई डायरेक्शन ॾिए।
सो हे जेके बि कैमरामैन वेठा आहिनि पर चवंदा त यार अॼु उन जूं टेक्निकल ॻाल्हियुनि खे डिस्कस था कनि त मामा हीअं बि चवंदो, मामा हूअं बि चवंदो। इवन ओबी में मां ॾिठो त इहो कनेक्शन आहे की असांजो डायरेक्टर ज़फ़र वेठो आहे या तौफ़ीक़ वेठो आहे, उहो बि चवनि पिया त यार मामा ने ये बोला था ये करो। सो इहो ग़म आहे, इहो इज़हार आहे। ऐं असां ॾुखी करे सघूं था, असां दुआऊं करे सघूं था। ऐं बिल्कुलु नेक माण्हुनि जो रूह ज़िंदा हूंदो आहे। अलाह ताला उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। दोस्तो, मामा आरिफ़ खे ट्रिब्यूट जे लाइ असां हिकिड़ो कुझु झलकियूं उन्हनि जूं ॾिसूं था। जो बुनियादी वर्कर, साथी ऐं हिदायतकार आरिफ बलोच हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। आरिफ बलोच 7 जुलाई ते शाम जे वक़्तु कराची जे शाहराह फैसल ते रोड हादसे में सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं जिना इस्पताल जे न्यूरो सर्जरी वारे शोबे में इलाज हेठो पर तक़रीबन 1 महीनो ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में मुब्तला रहण खां पोइ अॼु 10 अगस्त ते संदसि साह जो सॻो टुटी पियो ऐं हू हमेशह लाइ मोकिलाए वियो। हादसे दौरान खेसि मथे में शदीद धकु लॻो। डॉक्टरनि पारां खेसि बचाइण जी कोशिश कई वई पर ज़िंदगी संदसि साथ न ॾिनो। सिंध टीवी नेटवर्क जो ईअं जी इंचार्ज ऐं शानदार कैमरा वर्क कंदड़ आरिफ बलोच इदारे में मामा तौरु मशहूरु हो ऐं सभु नंढा वॾा खेसि मामा आरिफ तौरु सुञाणींदा हुआ। हू सिंध टीवी नेटवर्क जो बुनियादी वर्कर हो जंहिंजो घर ई सिंध टीवी हो। आरिफ बलोच सॼी जमात शादी न कई। खेसि 2 भेनरूं हुयूं जॾहिं त को बि भाउ न हो। संदसि 2 भेनर खांसि अॻी गुज़ारे वयूं आहिनि। संदन औलाद ॾांहुं हुन जो अचण वञण त थींदो हो पर संदसि घर, संदसि मिट माइट ऐं अज़ीज़ सभु कुझु सिंध टीवी जा साथी हुआ। आरिफ बलोच जो असुल नालो बेग मोहम्मद आरिफ हो। संदसि जनम 1967 में बलूचिस्तान जे ज़िले कलात में थियो। हुन शुरूआती तालीम कोयटा में हासिल कई जंहिं खां पोइ हू कराची लॾे आयो। आरिफ बलोच पंहिंजे कैरियर जी शुरूआत शाह स्टूडियो कराची में असिस्टेंट कैमरामैन तौरु कई जंहिं खां पोइ हू मुख़्तलिफ़ डायरेक्शन कंपनियुनि में कमु करण खां पोइ 2004 में सिंध टीवी खे ज्वाइन कयो ऐं मरण घड़ी ताईं
खेसि पर सिंध टीवी जे समूरे सथ खे सदमो रसियो आहे। सिंध टीवी नेटवर्क जे साथियुनि मामा आरिफ बलोच खे लफ़्ज़नि जी भेटारींदे चयो त संदसि विछोड़ो सिंध टीवी जो वॾो नुक़सानु आहे। मामा आरिफ असांजो सीनियर बि, असांजो उस्ताद बि हो, माना असां सां गॾु तक़रीबन 10-20 साल थी विया जेके बि असां हिननि सां गॾु कमु कयोसीं, उनखां घणो सिखियोसीं, सिखिया बि इलाही वरितीसीं ऐं उस्ताद ऐं माना भाउर दोस्त माना औलादनि वांगुरु असांखे रखियईं, माना पंहिंजो वॾो असांखे करे हलाए, माना असां बचनि वांगुरु असांखे रखियईं ऐं सिखिया असां उनखां घणी वरितीसीं ऐं बहितरीनु डायरेक्टर, बहितरीनु इंसानु ऐं मुख़लिस इदारे खां माण्हू, माना इदारे सां सिंसियर माण्हू ऐं इदारे वारा बि उनजो माना इदारे सां उनजो सुठो तालुकात रहियो। डॉक्टर साहिब जो बि माना उन्हनि सां सुठा तालुकात रहिया। डॉक्टर साहिब सां गॾु जेके बि असां हूंदा हुआसीं मामा सां गॾु हूंदा हुआसीं। हाणे इहो आहे त मामा जो ख़्यालु असां न पूरो करे सघंदासीं। हाणे अल्फाज़ आहिनि कोन जेके मामा जे लाइ असां चई सघूं, छो त मामा उहो साथी हो असांजो जेको पहिरें ॾींहं खां सिंध टीवी ते असां सां गॾु हुयो। ॾुख सुख जेके बि आहिनि उहो साथी हो जेको सॼी ज़िंदगी वक़ुफ़ु सम्झो करे छॾी सिंध टीवी जे लाइ। जेको मामा जो कमु हो अॼु असांखे उहो यादि ईंदो। मामा इंसानु ॾाढो मोहबत कंदड़ इंसानु हुयो, जेको अॼु माना असां शायदि उन जेतिरी तारीफ़ कयूं न शायदि उहा ॾाढी घटि आहे। बसि हाणे उन ख़्यालु नथो भरिजी सघे। मामा अलाए केतिरियूं मामा खे ऑफर आयूं ॿाहिरां जूं, ॿियनि चैनलनि जूं, वॾनि वॾनि चैनलनि जूं, पर मामा सिंध टीवीअ जो माना चवंदो मुंहिंजो घरु आहे, माना घर मां नथो निकिरी सघां। ॾींहुं राति मामा जेको कमु कयो सिंध टीवीअ लाइ न, शायदि हाणे मूंखे इहो सोचां थो त शायदि उहो केरु ख़्यालु भरे सघे। ॾाढो ॾुखियो आहे। मामा आरिफ जो विछोड़ो असां जेको सिंध टीवी जेको सथ आहे, सिंध टीवी जेकी फैमिली आहे, इन लाइ इंतिहाई वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। असां सभिनी लाइ हिकिड़े सदमे जी घड़ी आहे, छाकाणि मामा सिंध टीवी जो बुनियादी कारकुन हो, बुनियादी वर्कर हो। न सिर्फ़ु जेको आहे उहो असांजो जेको ENG खे ॾिसंदो ऐं असांजो जेके ड्रामनि जी डायरेक्शन खे ॾिसंदो, पर हिन सां गॾोगॾु हू पंहिंजे पेशे सां तमामु हिकिड़ो मुख़लिस, सचो, ईमानदार माण्हू हो, महिनती माण्हू हो। जिते जिते बि जेके बि असांजा फेस्टिवल थींदा हुया, जेके बि असांजा वॾा इवेंट्स थींदा हुया, जेके असांजूं डॉक्यूमेंट्रीज़ थींदियूं, उनजी जेका रिकॉर्डिंग थींदी, उनजो जेको कैमरा वर्क हो उहो मामा ॾिसंदो हुयो ऐं इंतिहाई चाह सां, दिलचस्पी सां ऐं महिनत सां उहो कमु कंदो, पंहिंजे पेशे सां आख़िर ताईं सचो हुयो। इहो ई सबबु आहे जो उनजो सिंध टीवी घरु हुयो ऐं हीउ घरु जेको आहे सो उनजे विछड़े सां ख़ाली ऐं थी वियो आहे, उदास थी वियो आहे। असां सम्झूं था त उनजो विछड़ो तमामु वॾो नुक़सानु आहे सिंध टीवी सथ लाइ। कुल ही ॾुख जी घड़ी आहे। मामा आरिफ बलोच हिकिड़ो कमिटेड प्रोफेशनल कैमरामैन हुयो ऐं सिंध टीवी में मूंखे 2 साल थी विया आहिनि, पर इन खां पहिरें बि मामा आरिफ बलोच सां असांजूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। ख़ासि तौर ते जेको सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइबो त कराची प्रेस क्लब वारो जेको स्टेज हूंदो हो, सॼो स्टेज ईअं सम्झो त मामा आरिफ बलोच जे हवाले हूंदो हो ऐं कहिड़ो बि कमकार हूंदो हो हिते, ख़ासि तौर ते सिंध टीवी में करंट अफेयर जे हवाले सां या कैमरामैन जो किथे को मामिलो हुजे, स्टूडियो जो मामला हुजनि, जॾहिं बि मामे खे चइबो हो त मामा बसि हो गया ऐं उहो विदिन आवर्स जेको आहे उनजो रेस्पॉन्स ॾींदो हुयो, उहो कमु करे ॿुधाईंदो हुयो ऐं सदाईं जेको आहे ख़ुशि मिज़ाज ऐं हुनजो जेको बिहेवियर हुयो पंहिंजे कैमरामैन सां, साथियुनि सां ऐं पूरे सिंध टीवी न्यूज़ जे ॿियनि सथ जे कारकुननि सां तमामु शाइनातो हुयो ऐं इदारे सां उनजी तमामु वफ़ादारी, कमिटमेंट ऐं कुझु बि हुजे, कॾहिं बि इदारे ते ॾुखियो वक़्तु ईंदो हो त मामा आरिफ बलोच सदाईं फ्रंट में तव्हांखे मिलंदो हुयो। आरिफ बलोच जी जनाज़े नमाज़ लियारी जे इलाइक़े चाकीवाड़ा में अदा कई वई, जंहिंमें सिंध टीवी तोड़े सिंध टीवी न्यूज़ जे डायरेक्टरनि, मेज़बाननि, आर्टिस्टनि, रिपोर्टरनि, कैमरा टीम समेत समूरनि शोबनि जे स्टाफ तोड़े मरहूम जे मिट माइटनि वॾे अंग में शिरकत कई। खेसि संदसि वसियत मूजिबि लियारी जे मेवाशाह कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। नाज़रीन, बिल्कुलु असां इन क्लिप्स खे ॾिसूं पिया त महसूसु ईअं थिए पियो की जॾहिं असां फिल्माईंदा आहियूं कुझु शयूं या तस्वीरूं जेके असां कढंदा आहियूं त उन टाइम जी जेका कैफ़ियत हूंदी आहे त छा त ख़ुशगवार हूंदी आहे, छा त उन में हिकिड़ी ज़िंदगी नज़र ईंदी आहे उन्हनि तस्वीरुनि में।
जॾहिं असां कढाईंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त पंहिंजूं मेमोरीज़ खे कलेक्ट था कयूं, पर कॾहिं कॾहिं तव्हांखे ईअं महसूसु थींदो आहे की कल्ह माण्हू हिकिड़ो मूंसां गॾु हो, अॼु उन्हनि जी इन तरीक़े सां वीडियो ॾिसूं त उहे साॻियूं ख़ुशगवारियूं, उहे जेको मोहबतूं वरी उहे तकलीफ़ में बदिलजी वेंदियूं आहिनि। सो बहरहाल दोस्तो, इन असां दुआ ई करे सघूं था अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। यकीनन सुठा जेके रूह हूंदा आहिनि उहे कॾहिं बि मरंदा न आहिनि, ऐं उन्हनि खे ज़िंदा रखण जे लाइ उन्हनि जे लाइ उन ज़िक्र कयो, उनखे फ़िक्र कयो, उनखे सूरह फातिहा जेको आहे सो पढ़ी करे मोकिलियो त अल्लाह ताला उन्हनि ताईं उन्हनि जे जेके रूह खे सुकून अता फ़रमाए। सो दोस्तो, असां वटि काफ़ी सुठा जे महिमान आया आहिनि, ऐं उन्हनि महिमाननि खे मां दावत ॾियण खां अॻु में तव्हांखे वरी मां ॿुधाईंदुमि की पोलियो जो लास्ट डे आहे, पोलियो मुहिम जो लास्ट डे आहे। तव्हांखे मुसलसल असां अवेयर कंदा पिया अचूं सिंध टीवी जे हिन प्रोग्राम में, हर प्रोग्राम में बल्कि, कि पोलियो हिकु लाइलाज बीमारी आहे। जॾहिं इहा बीमारी लॻी थी वञे त इन जो इलाजु बिल्कुलु न आहे, पर असां इन एहतियात करे सघूं था। पंहिंजा जेके 5 सालनि जा ॿार आहिनि या उन्हनि खां घटि, उन्हनि खे पोलियो जा जेकॾहिं क़तरा पीआरियूं त पोइ उहे इन बीमारी खां बची सघनि था। छो जो हर बीमारी खां अल्लाह ताला सभिनी खे पनाह में रखे, पर जेको पोलियो जो मर्ज़ु आहे, जेका माज़ूरी आहे, ऐं कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं की यार ज़िंदा लाश आहे, तो पोलियो जो मर्ज़ु अहिड़ो आहे कि तव्हांखे मोहताज करे थो छॾे। तव्हांखे तव्हांजा भले केतिरा बि जज़्बात आहिनि, उहो तव्हांजा जेके ख़्वाब आहिनि, उन्हनि खे ख़्वाबनि खे साबिया करण में बि तव्हांजी रुकावट रहे थो। असां अहिड़ा काफ़ी केसिस ॾिठा बि आहिनि, ऐं कहिड़े तरीक़े सां उहे ज़िंदगी गुज़ारनि पिया, ऐं अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। बहरहाल जेके बि तव्हांजी टीम अचे पई पोलियो जी, जेकर तव्हांजे दरवाज़े ते अचे पई, त महिरबानी करे उन्हनि सां खोड़ सारो ताउन कयो, ऐं तव्हांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जे क़तरनि खां महरूम न रखो। 5 सालनि या 5 सालनि जे घटि ॿारनि खे। सो अॼु लास्ट डे आहे, सो हिन मुहिम में ज़रूरु हिसो ॻंढियो, ऐं जिन्हनि ताईं पोलियो वर्कर्स न पुॻा आहिनि त उन्हनि खे असिस्ट कयो उन्हनि ताईं पुॼाइण जी। ऐं छो जो फ़ैसिलो अॼु करिणो आहे, सुभाणे जेकर हलणो आहे। सो इहे आहिनि असांजा हाल अहवाल। सो व्यूअर्स, असां पंहिंजे गेस्ट खे इनवाइट कंदासीं, पर टाइम थिए पियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं पिया। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार पिया कयूं सलाम सिंध में। दोस्तो, अॼोको प्रोग्राम तमामु स्पेशल आहे, ऐं उनजी वजह मां तव्हांखे ॿुधायां पियो। यकीनन असांजा जेके बि व्यूअर्स ॾिसनि पिया, त असांजे हिन टाइम समाज में अराउंड असांजे जेके प्रॉब्लम्स आहिनि, मेन प्रॉब्लम्स कहिड़ियूं आहिनि? हिकु त तालीम, हिकिड़ी सिहत ऐं कारोबार। सो माण्हू तालीम में बि असांजा काफ़ी गैप्स आहिनि, काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि। सो जेके बि स्टूडेंट्स आहिनि ख़ासि करे, सो इहो अॼोको ॾींहुं प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो। इन में असां तमामु हिकिड़ा जेके एजुकेशनिस्ट जेके आहिनि, ऐं बिल्कुलु उहे एक्सपर्ट आहिनि पंहिंजे इन शोबे में, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं। उनखां अलावा असां सां गॾु जेके सिहत जे हवाले सां तमामु सुठी असांजी हिकिड़ी डॉक्टर आहे, उन्हनि जो मां तारीफ़ तव्हां सां कराईंदुमि। ऐं सो बहरहाल तारीफ़ पंहिंजो बल्कि शुरू था कयूं। तव्हां यकीनन उन्हनि जो चहिरो ॾिसंदो तव्हां सुञाणे वेंदो। त सभ खां पहिरियां मां राइट ते असांजा साईं आहिनि डॉक्टर तारिक रहीम सूमर साहिबु। साईं, तव्हां IOBM यूनिवर्सिटी में वाइस चांसलर आहियो, ऐं उनखां अलावा तव्हां एजुकेशनिस्ट बि आहियो। जी मुंहिंजा साईं। ऐं उनखां अलावा तव्हां होस्टिंग बि कंदा हो। कई आहे बिल्कुलु। ऐं उनखां अलावा तव्हां पोइट बि आहियो। जी मुंहिंजा साईं। एॾो सभु कुझु साईं। इन खां अलावा त अञा मां तव्हांखां पुछो ई न, उहो हाणे तव्हांखां पुछंदुमि। तारीफ़ थी सभिनी महिमाननि। थैंक यू सर। वेलकम था कयूं तव्हांखे पंहिंजे। थैंक यू फॉर हैविंग मी। सो असां वटि नेक्स्ट जेके आहिनि डॉक्टर शबाना नाज़। डॉक्टर शबाना नाज़, हम आपको वेलकम करते हैं अपने प्रोग्राम सलाम सिंध में। थैंक यू। आपका तारुफ मतलब इतना है कि मैं समझता हूँ कि तारुफ करते करते प्रोग्राम ही ख़त्म हो जाएगा।
तो माशाल्लाह आप यूके सर्टिफाइड प्रैक्टिशनर हैं सॉफ्ट टिश्यूज़ मोबिलाइजेशन में, लेटेस्ट IASTM टेक्निक्स, के टैपिंग, ड्राई नीडलिंग, डायनामिक कपिंग, स्पोर्ट्स इंजरीज़ एंड न्यूरोलॉजिकल रिहेबिलिटेशन। उसके अलावा अगर मैं अवार्ड्स पे आऊँ तो फिर दूसरा प्रोग्राम भी करना पड़ेगा। तो बहरहाल हम आपसे आपके बारे में और जो पब्लिक देखती है, तो जो सुनना चाहती है, जो आपसे जानना चाहती है, तो हम आपसे वो क्वेश्चंस करेंगे आज के प्रोग्राम में। तो हमारे लिए आप दोनों जो है आज का प्रोग्राम यकीनन स्पेशल होगा हमारे व्यूअर्स के लिए। और लेफ़्ट पे जो है हमारे भाई हैं नज़ीर साहब, नज़ीर बरकत साहब। नॉरिटी से आपका है ताल्लुक़ और आप कारोबारी, और उसके अलावा हमारे नात ख्वान हैं लेफ्ट पे सैयद औरंगज़ेब रिजवी साहब। सर हम आपको भी भलीकार करते हैं अपने प्रोग्राम सलाम सिंध में। साईं सब खां पहिरियां तव्हां पिया चऊं साईं, यूनिवर्सिटी जे हवाले सां, यूनिवर्सिटी त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे कि केतिरो हिकु तालीम में जेतिरी वधे पई, टेक्नोलॉजी जीअं वधे पई ऐं जेतिरो कमु थिए पियो, उन खां अलावा पोइ जेको आहे सो हिकिड़ो ॿियो जेको डार्क साइड बि आहे त गुरबत असां वटि आहे, असां वटि अपॉर्चुनिटीज़ न आहिनि ऐं जेके माण्हू सुठी यूनिवर्सिटी ताईं जेके स्टूडेंट्स आहिनि पुॼणु चाहिनि था उन्हनि खे एक्सेस नथो मिले। सो तव्हांजी यूनिवर्सिटी में ख़ासि करे जेके स्टूडेंट्स आहिनि जेके सुठी तालीम चाहिनि था, उन्हनि जे लाइ तव्हांजे लाइ छा उते स्कीम्स आहिनि, छा पॉलिसीज़ आहिनि? बहितरीनु सुवाल। असां वटि साईं ईअं त असां जेको मेरिट ते असांखे अचे थो, असां उनखे अगरि उहो अची वियो, सिलेक्ट थी वियो कंहिं बि शोबे में, असां उनखे डिनाए न कंदा आहियूं त तूं न अचु असांजी यूनिवर्सिटी बिकास तोखे पैसा कोन्ह। असां वटि मैकेनिज़म इहो आहे त असां वटि कुझु इंडोमेंट फंड्स आहिनि जेका मुख़्तलिफ़ चैरिटीज़ इदारनि ॾिना आहिनि, कुझु असां पंहिंजी यूनिवर्सिटी जा आहिनि। असां वटि ॿिनि क़िस्मनि जूं स्कॉलरशिप्स आहिनि, हिकिड़ो चवंदा आहियूं असां नीड बेस्ड, तव्हांखे ज़रूरत आहे स्कॉलरशिप जी, हिकिड़ी आहे मेरिट बेस्ड, तव्हांजी मार्कूं सुठियूं आहिनि, तव्हांखे अफोर्डेबल आहे लेकिन तव्हांजी मार्कूं सुठियूं आहिनि, तव्हां स्कॉलरशिप अवेल कयो। त असां वटि जीअं ई ॿारु अप्लाई कंदो आहे, हिकिड़ी जेको मामूली फीस उहा ॾेई हू टेस्ट ॾींदो, इंटरव्यू कंदो, हू मेरिट लिस्ट में अची वियो, हाणे चए थो मूं वटि पैसा कोन्ह, हैंड्स अप थो करे छॾे, उहो असां ॾींदो। असांजो हिकिड़ो मैकेनिज़म आहे, हिकिड़ी कमेटी आहे जेका हुनखे एवेल्यूट कंदी त वाकई हू नीडी आहे या न आहे। ईअं त हर को चवंदो मां नीडी आहियां, मूंखे पैसे जी ज़रूरत आहे, मूंखे फ्री में पढ़ायो। उन प्रोसेस खां उनखे कढी पोइ असां उनखे स्कॉलरशिप शुरू करे छॾींदा आहियूं। पोइ अहिड़ा ॿार बि आहिनि जेके यानी हिकु उन्हनि पहिरें 4 सालनि मां कॾहिं बि उन्हनि पैसा कोन्हे न, डिग्री वठी विया ऐं उन्हनि दुनिया में पंहिंजो नालो पैदा कयो, छो जो हिकिड़ो प्लेटफॉर्म असां उन्हनि खे प्रोवाइड कयो आहे। त हिकिड़ी ज़रूरी आहे, ॿियो असांजे मथां रेगुलेटरी अथॉरिटीज़ बि आहिनि, उन्हनि जो बि प्रेशर हूंदो आहे, ठीकु, पर असांजो उहो हूंदो आहे 10%। असांजी तक़रीबन जेकी स्कॉलरशिप वेंदी आहे हर साल, उहा मोर देन 20% वेंदी आहे। ठीकु साईं, तव्हां सां हिकिड़ो मां क्वेश्चन ज़रूरु करणु चाहींदुमि। अच्छा, प्रोग्राम जो जॾहिं आगाज़ थिए पियो न, त असां हिकिड़ी पोलियो जी अवेयरनेस जे लाइ ॻाल्हायूं। सही। सो मूंखे इहा मतिलबु थोरी देरि सां ख़बर पई ऐं तव्हांजे बारे में, सो मां उते हिकिड़ो वर्ड यूज़ कयो ऐं जेको जिते मां पंहिंजे पाण खे ईअं महसूसु थो कयां त मां ग़लति हुयुमि ऐं तव्हां सां मिलण खां अॻु में त मां इहो ॿुधायो कि यार पोलियो हिकिड़ो अहिड़ो लाइलाज बीमारी आहे अहिड़ी कि इंसान खे जीअं ॿार खे लॻे पई त उनजी ज़िंदगी जेका आहे सो बिल्कुलु ख़तमु थी वञे। ईअं न आहे, पर जॾहिं तव्हां सां मिलियुमि, तव्हां माशाल्लाह एतिरो कुझु कयो आहे, तव्हांजूं एतिरियूं सर्विसिस आहिनि ऐं तव्हां पाण पोलियो जा विक्टिम आहियो। बिल्कुलु। त इहे कहिड़े तरीक़े सां तव्हांजी इहा लाइफ शुरू थी ऐं इहा तव्हां मोटिवेशन आहियो यकीनन उन आवाम जे लाइ? जी जी। त पंहिंजो थोरो असांखे इहो ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां चैलेंजिस? बिल्कुलु सर, मां 10 महीननि जो हुउसि, त असल में उन ज़माने में पोलियो जी का कैंपेन न हूंदी पाकिस्तान में। मां हेल्दी क़िस्म जो ॿारु हुउसि ऐं हिकिड़े नंढे ॻोठ में पैदा थियुसि, उते का कोन हुई अवेयरनेस। इवन मुंहिंजो चाचा जेको मेडिकल डॉक्टर हो, पर अवेयरनेस न हुई त पोलियो हर कंहिंखे उन ज़माने में टुका हूंदा, ड्रॉप्स न हूंदा, त मूंखे पोलियो जा ड्रॉप्स या टुका न ॾिना विया, त मूंखे थी वियो 10 महीननि में पोलियो ईअं हो त मुंहिंजूं 2 टंगूं ऐं 2 ॿाहूं माना हितां खां हेठि सॼो मुंहिंजो धड़ पोलियो में हो। अच्छा, हाणे बि तव्हां ॾिसो त मुंहिंजो हथु माना श्रिंक करे थो, छो जो मुंहिंजी हैंड राइटिंग सुठी कान्हे। फुल पोलियो
थी वियो। अच्छा, फुल पोलियो मतलब छा हुन जा सिम्टम्स छा आहिनि? सिम्टम छा मतिलबु फालिज जेको चए थो न, अच्छा, paralyzed। पैरालाइज़ थियो सॼो, मुंहिंजो पूरो जिस्म अच्छा। पैरालाइज़ हो, मतिलबु हे मथे हुयुसि अलहमदिल्ला रहियो। अच्छा। अच्छा, उन खां पोइ दवाऊं माना ॿई हलियूं, उन खां पोइ मुंहिंजी हिकु टंग ते माना पोलियो रहियो सॼी ज़िंदगी, माना मां ईअं गुज़ारी आहे। अच्छा, इन में मुंहिंजे माना फैमिली ज़ाहिरी ॻाल्हि सपोर्ट कई मूंखे ॾाढी। मुंहिंजो बाबा साईं, मां जॾहिं हिकिड़ी स्कूल न पियो वञा, बाबा साईं टंगू टारी करे स्कूल वठी वियो ऐं चवंदो आहे तोखे स्कूल वञिणो आहे ज़रूरु। अगरि उहो बाबा पढ़ाई लिखाई सां घणी दिलचस्पी न हुई? न, मतिलबु उहो त ॿारु हूंदो आहे नंढो, हाणे जेको पहिरें हफ़्ते जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं मतिलबु मां कंहिं कज़न जे क्लास में वेठो हुउसि, जीअं यूज़ टू थियां स्कूल जे लाइ, माना मुंहिंजी दाख़िला बि कान थी, बाबा मूंखे मतिलबु ईअं वठी विया त हिकु दफ़ो मां ॾिनोसि, बाबा मूंखे ज़बरदस्त। उन खां पोइ मां कॾहिं स्कूल कोन घुसायो। हाणे स्कूल न घुसाइण जो कमु आहे त मां बैचलर्स मास्टर्स कंप्यूटर साइंस में विथ डिस्टिंक्शन, PhD विथ डिस्टिंक्शन, मां चाइना मां PhD कई ऐं मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सर्व कयो आहे, माना एज़ अ प्रोग्रामर मां नेशनल असेंबली में सर्व करे चुको आहियां ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ खे उते 14 साल मां UAE में गुज़ारिया आहिनि। 14 साल में मां घणी यूनिवर्सिटियूं स्टेब्लिश कयूं हुते। उन खां पोइ वरी बाबा साईं जी तबियत सही न हुई त पोइ वरी मूंखे बाबा साईं चयो तूं मोट हाणे पाकिस्तान, त मां 2017 में मोटी आयुसि। मां मुख़्तलिफ़ चैरिटी वर्क कंदो आहियां, मां वाइस चेयर आहियां IEEE USA जो, जेकी असांजी कंप्यूटर जी ऑर्गेनाइज़ेशन आहे, जेकी वॉलंटियर जे तौर ते कमु कंदी आहे। मूंखे माना हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो ई शेयर आहे त भली वाच अचे या वाच वारो, हरगिज़ न पोइते हटिणो आहे, हर हाल में संदरो बदिणो आहे, हर हाल में अॻिते वधिणो आहे। वाह वाह वाह, बसि मां उन कंसिस्टेंसी सां मां पंहिंजो कमु कंदो रहियुसि। इलाही पोइ हाणे क्वेश्चन्स मुंहिंजा तव्हां सां मिली करे तव्हांजी शख़्सियत खे सम्झी करे अचनि पिया ऐं तव्हां सां बिल्कुलु गुफ़्तगू कंटिन्यू कंदासीं। हाणे असां सां गॾु मैडम शबाना नाज़। मैडम शबाना नाज़, आप काफ़ी चैनल्स पे जो है लोगों में अवेयरनेस देती हैं, उनके हेल्थ के हवाले से उनको बताती हैं क्या क्या इश्यूज़। तो सबसे पहले मैं काफ़ी आपके जो है स्पेशलाइजेशन आपकी है, तो सबसे पहले मैं आता हूँ ये सॉफ्ट इश्यूज़ मोबिलाइजेशन लोगों को पता नहीं होता, क्योंकि हम जब भी प्रॉब्लम में कहीं जब डिसीज़ होती है तो हम ढूंढते हैं, जनरली अगर कोई भी प्रॉब्लम होती है हम जनरल फिजिशियन के पास जाते हैं। जी जी, ऐसे ही होता है, जब तक वो चीज़ जाके डायग्नोज हो, टेस्ट हो, फिर जाके हम प्रॉपर पहुंचते हैं। जैसे ये हो गया सॉफ्ट इश्यूज़ मोबिलाइजेशन हो गई या लेटेस्ट ISTM टेक्निक। तो हम इस पे आते हैं, सॉफ्ट इश्यूज़ मोबिलाइजेशन ये क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले तो ये है कि सिन टीवी के लिए मैं नई डॉक्टर नहीं हूँ। 3 साल से मेरे ऑफ एंड ऑन हमने हर जो भी डेज़ होते हैं उन पे बहुत अवेयरनेस दी है अपनी तमाम आवाम को स्पेशली। अच्छा, जहाँ तक ये ताल्लुक़ है सॉफ्ट टिश्यू मोबिलाइजेशन, देखिए सबसे मेनली हमारी बॉडी जो है वो बनी ही बोन्स और मसल्स से मिलके बनती है, और जो दो तरह के टिश्यूज़ होते हैं हमारी बॉडी में, एक हार्ड टिश्यूज़ और एक सॉफ्ट टिश्यूज़। हार्ड टिश्यूज़ हम हड्डी को कहते हैं, बोन्स को कहते हैं, और सॉफ्ट टिश्यूज़ कहलाते हैं मसल्स हैं, लिगामेंट्स हैं, फेशा है, स्किन है, ये सब सॉफ्ट टिश्यूज़ में आते हैं। अगर इसमें कोई प्रॉब्लम हो, यूजुअली ऐसा होता है हड्डियों में इतना प्रॉब्लम तो जब होता है जब फ्रैक्चर है या कोई ऐसी डिजीज़ आपकी बोन की हो गई, ऑस्टियोपैथी, वो तो एक अलग से है, लेकिन मेजॉरिटी 80% केसेस जो होते हैं वो हमारे मसल से ही रिलेटेड होते हैं। मसल्स हैं, नर्व्स हैं, लिगामेंट इंजरी आपने सुनी होगी, स्पोर्ट्स में अक्सर ऐसा होता है आपका लिगामेंट इंजर हो गया, मसल में स्प्रेन आ गया, स्ट्रेन आ गया, तो यूजुअली ऐसा होता है कि हमारी जो मूवमेंट्स हैं वो मसल से होती हैं। अगर कोई ऐसी मूवमेंट हो गई, एबनॉर्मल मूवमेंट हो गई, ट्विस्टिंग हो गई, हाइपर एक्टिविटी, बहुत ज़्यादा काम किया, तो हमें जो प्रॉब्लम होता है पॉस्चर की वजह से होता है, गलत बैठने की वजह से होता है। जैसे अब हमारे जो फर्नीचर का इस्तेमाल है, सॉफ्ट गद्दा हम इस्तेमाल करते हैं जिससे हमारी स्पाइन की बैक पे प्रेशर आता है। हम ऐसी चेयर यूज़ करते हैं जो नीची चेयर है, हमारे हिप जॉइंट के मसल्स के ऊपर इफ़ेक्ट आता है। अगर हम जैसे कंप्यूटर या लैपटॉप गर्दन झुका के हम जो है करते हैं इस्तेमाल, तो उससे हमारे नेक के मसल्स के ऊपर इफ़ेक्ट आता है, जिससे आपकी गर्दन में दर्द होगा, आपके हाथों में दर्द होगा, हाथों का सुन हो जाना, सर में दर्द हो जाना, डबल विजन, लॉस ऑफ बैलेंस, बहुत सारी ऐसी इंडिकेशंस होती हैं। ये सारे कहलाते हैं सॉफ्ट टिश्यू, और इनसे रिलेटेड जो डिजीज़ हैं वो कहलाती हैं आपकी सॉफ्ट टिश्यू डिसऑर्डर्स। तो अब जो सॉफ्ट टिश्यू मोबिलाइजेशन ये है कि इसमें हम जो ऐसी टेक्निक इस्तेमाल करते हैं, ये टूल्स हैं जो कि इन सॉफ्ट टिश्यूज़ को मोबिलाइज़ करती हैं, क्योंकि ये स्टिफ हो जाते हैं, इसके अंदर फ्लूइड ट्रैप हो जाता है, जिसकी वजह से इनकी अब मसल्स का काम है मूवमेंट
मूवमेंट करना। अब अगर इसके अंदर स्टिफनेस हो जाएगी तो आपका हाथ मूव नहीं करेगा, गर्दन के मसल्स स्टिफ हो गए तो यूँ आप गर्दन नहीं मूव कर सकेंगे। तो ये हम इसमें ऐसी हमारी ये टेक्निक्स हैं, जैसे इंस्ट्रूमेंट असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मोबिलाइजेशन, इंस्ट्रूमेंट के ज़रिए, ड्राई नीडलिंग नीडल्स के ज़रिए और इसी तरह से कपिंग के ज़रिए। मैडम बिल्कुल हम आपकी तरफ आते हैं और बहुत इंटरेस्टिंग आप जो है बता रही हैं चीज़ें। बाकी अभी हम चाहते हैं कि जुम्मतुल मुबारक का दिन है और हमारे नात ख्वान जो हैं हमारे सैयद औरंगज़ेब रज़ी साहब, रज़ी साहब क्या सुना रहे हैं, कौन हम सुनाएंगे, नात सुनाएंगे हमें आज? मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे, मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे, बन के सरकार का मेहमान मदीने में रहे, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे, जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे, मुझ खता कार सा यूं अदा करते हैं उशाक मोहब्बत की नमाज, यूं अदा करते हैं उशाक मोहब्बत की नमाज, सजदा काबे में हो देहान मदीने में रहे, सजदा काबे में हो देहान मदीने में रहे, मुझ खता कार सा दूर रह कर भी उठाता हूँ हुजूरी के मज़े, दूर रह कर भी उठाता हूँ हुजूरी
के मज़े मैं यहाँ और मेरी जान मदीने में रहे। मैं यहाँ और मेरी जान मदीने में रहे। मुझ खता कार सा उनकी शफ़क़त ग़मे कौनैन भुला देती है। जितने दिन आपका मेहमान मदीने में रहे। जितने दिन आपका मेहमान मदीने में रहे। मुझ खता कार सा छोड़ आया हूँ दिलो जान ये कह कर आज़म छोड़ आया हूँ दिलो जान ये कह कर आज़म आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रहे। आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रहे। मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे। बन के सरकार का मेहमान मदीने में रहे। मुझ खता कार सा। जज़ाकल्लाह, बहुत अच्छा सैयद उमर साहब। सो व्यूअर्स, टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो, कारे बि न वञिजो। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। सिंध सलामत प्रोग्राम में तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार पिया कयूं। असां सां तमामु जेके एक्सपर्ट्स वेठा आहिनि, हेल्थ जे हवाले सां एजुकेशनिस्ट वेठा आहिनि, ऐं ताजर बिरादरी बि वेठी आहे असां वटि, नात ख़्वान बि आहिनि जेको हिन जुमे जे जेको ब्लेस डे खे अञा वधीक असांजे लाइ बरकतूं थियनि थियूं जॾहिं असां ज़िक्र कयूं था, असां नात पढ़ूं था। सो असां सां लेफ्ट ते मौजूद आहिनि साईं नज़ीर बरकत साहब। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नज़ीर बरकत साहब, आज माइनॉरिटी डे भी है जी जी, और उसके अलावा जो है आप काफ़ी अभी शायद वो एक वर्कशॉप, मतलब जो कॉन्फ्रेंस से जा रहे हैं। जी जी, अभी जाना है अभी जी, आपने जी। तो बहुत शुक्रिया, हम आपको प्रोग्राम में वेलकम करते हैं। बहुत शुक्रगुजार है। तो 14 अगस्त भी नज़दीक है, बिल्कुल ठीक है, हम सेलिब्रेट तो करते हैं। तो आप क्या समझते हैं कि माइनॉरिटी के लिए हमारी गवर्नमेंट ने क्या किया है और क्या करना चाहिए?
मिनॉरिटी के लिए सबसे पहले जब पाकिस्तान बनने से पहले शुरुआत हुई है तो मिनॉरिटी का बहुत अहम किरदार है इसमें, पाकिस्तान बनाने में। वोट जब तक अगर मिनॉरिटी के नहीं डलते तो पाकिस्तान नहीं बनता, ये हिस्ट्री है, तो इसको कोई झुठला नहीं सकता। फिर जब क़ायद-ए-आज़म ने पाकिस्तान बनने से पहले जब एक स्पीच की, इसलिए 11 अगस्त को जो आज हम मिनॉरिटी डे मना रहे हैं, उस पर उन्होंने वाज़ेह कहा कि मिनॉरिटी के लिए इक्वल हकूक़ है सबके लिए, और किसी किस्म की कोई भी इसमें कोई अलग से कोई चीज़ नहीं करी जाएगी। जब पाकिस्तान बनेगा तो वो चीज़ उन्होंने वाज़ेह की, और आज उनकी स्पीच जो है ना 11 अगस्त की, वो अगर आप इत्तफाक हो तो आप सुनेंगे तो उसमें भी उन्होंने ये कहा कि मिनॉरिटी को इक्वल राइट्स देने चाहिए। और जो बहुत सी चीज़ें जो क़ायद-ए-आज़म साहब ने कहीं पाकिस्तान बनने के लिए, मगर वो नहीं हो रही, वो हम सारे, आपको भी पता है, हमें भी पता है, मगर पाकिस्तान में रहते हुए दूसरे मुल्कों से बेहतर है कि मिनॉरिटी यहाँ पे काफ़ी सेफ भी है, चीज़ भी है। हादसा होते रहते हैं, वो हर मुल्क में होते हैं मिनॉरिटीज़ के साथ, वो तो हर इंडिविजुअल के साथ हो रहा है। हाँ, इंडिविजुअल के साथ भी हो रहा है। थोड़ी सी आपकी बात होंगी। देखिए, हमारे जो तकरीर हुई थी क़ायद-ए-आज़म की, जो हमारा एक जो एम था या जो गोल था, जिस वक्त मिनॉरिटी को दिया, तो हमारे यहाँ तो उसी वक्त इम्प्लीमेंटेशन हुआ। हमारा झंडा, हमारे झंडे में जो वाइट पार्ट है, वो इस बात को शो कर रहा है। हमने उसी वक्त माइनॉरिटी को जितनी भी थी उनको हकूक़ मिल गए, क्योंकि हमने अपने झंडे में हमारी आइडेंटिफिकेशन, जहाँ भी हम जाते हैं हमारा पाकिस्तान का फ्लैग हमारे साथ होता है, उसमें बिल्कुल उसमें है बराबरी, मसावत, उन्होंने उसी वक्त दे दी, और वो हर जगह हम लोग उसको रिप्रेजेंट कर रहे होते हैं पाकिस्तान। बिल्कुल सही कह रहे हैं, मगर वो कुछ चीज़ें जो है ना वो सिर्फ एक्सपोर्ट की जाती है, प्रैक्टिकल बहुत कम होता है। तो वक्त के साथ साथ जो चीज़ें देखें, मुझे बिज़नेस करते हुए 35 ईयर्स हो गए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं हुई मिनॉरिटी होते हुए, मैं कभी भी। और दूसरी यही चीज़ आज मैं कहना चाहता हूँ सिंध टीवी के हवाले से कि आज मौका मिला है यहाँ बात करने को, तो मैं ये कहना चाहता हूँ कि मुझे जब इक्वल सारी चीज़ें हुई हैं पाकिस्तान बनने में, तो मिनॉरिटी लफ्ज़ जो है ना वो सेकंड आ जाता है, नहीं आना चाहिए। जब हम टैक्स पूरा देते हैं, पाकिस्तान के लॉ एंड ऑर्डर्स को पूरा फॉलो करते हैं, हर चीज़ करते हैं, तो ये चीज़ होनी नहीं चाहिए। फिर दूसरी ये चीज़ है कि जो मैं आज समझता हूँ, हो सकता मैं गलत हूँ, जो मैं कहता हूँ कि जो हमें भी वोट राइट, हमें ठीक है जनरल इलेक्शन के ज़रिए आना चाहिए। हमें रिज़र्व सीट में अपनी मतलब के लोग ले लेते हैं, फिर वो मिनॉरिटी की जाके असेंबली में बात नहीं कर सकते, इसलिए कि वो इलेक्ट होके आए होते हैं। अच्छा, आपकी कम्युनिटी से मतलब हमने कभी ऐसे देखा नहीं है कि कोई आपकी जो नुमाइंदगी करता हो या आपकी आवाज़ को उठा रहा हो, मतलब आपकी कम्युनिटी से कोई मेंबर ऐसा कोई? एक्चुअली इसकी वजह, जो मेजर वजह ये है ना कि वो इसलिए नहीं आवाज़ उठाता है कि वो रिज़र्व सीट पे आता है, आपको एक ट्रे में रख के एक सीट दी जाती है, तो जब आपको इस तरह मिलेगी तो आवाज़ कैसे उठाएगा, गवर्नमेंट से कैसे बात करेगा, नहीं कर सकता, इसको उसको पता है कि वो वोट्स के ज़रिए तो आया नहीं है। बेहतरीन। तो मैं आज आपके चैनल के हवाले से एक बात कहना चाहता हूँ कि ये रिज़र्व सीट को ख़त्म करें, जनरल इलेक्शन में आए, जनरल इलेक्शन में सब आपको वोट देंगे, जिसमें मुस्लिम भी देगा, हिंदू भी देगा, क्रिश्चियन भी देगा, तो आप सिर्फ एक मिनॉरिटी के आप नुमाइंदे नहीं होंगे, लीडर नहीं होंगे, आप सबके होंगे। तो ये चीज़ मैं कहना चाहता हूँ। आते हैं हम आपकी तरफ, फिर से गुफ्तगू चलती रहेगी। प्रोफेसर फैसल साहब, तव्हां वटि ईंदमि, जीअं असां ॻाल्हि कई कि तव्हां माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे हिमत ॾिनी, ऐं तव्हां जॾहिं स्कूलिंग पंहिंजी शुरू कई, यकीनन तव्हां ॾिसंदा हूंदा कि जेके ॿार आहिनि, हेल्दी ॿार आहिनि, उहे जेके भॼनि डुकनि पिया, त काफ़ी साईं पहिरियों जेको आहे हिन ॿार खे धकु लॻंदो आहे, कॉन्फिडेंस जंहिंजो हुनजो जेको आहे सॼो ख़तमु थो थिए, उहो इहा शइ हूंदी आहे त मुंझ खां अॻिते छो आहे। हिकु त ठीकु आहे उहो क्लास में अॻिते हुजे त उन शइ खे बि मैनेज करे सघिजे थो, पर जेकॾहिं फिज़िकली जंहिंखे चइजे असांखे एब हुजे, उनजे बावजूदि तव्हां कंहिं बि हेल्दी हिन टाइम के माण्हू खां घटि न आहियो, तव्हांखे वॾी पोज़ीशन ते आयो, इलाही कुझु कयो पिया। सो इहो सफ़र जेको आहे, सो इहा मोटिवेशन तव्हांखे कीअं मिली ऐं तव्हां कहिड़े तरीक़े सां मोटिवेट करणु चाहियो? तव्हां क्रिटिकल सुवाल पुछो। अच्छा, असल में छा आहे त साईं माहौल ते डिपेंड थो करे। हाणे मां थोरो साईं वारी ॻाल्हि ते, त तव्हां मां साईं वारी ॻाल्हि खे सेकेंड कंदुसि, त असां सभु पाकिस्तानी आहियूं न, त असां सभु उहे मिली करे हलूं। असां हाणे
माइनॉरिटी मेजॉरिटी न हुअणु घुरिजे सभु पाकिस्तानी पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयूं आपकी बात करते हुए अच्छा हाणे अचूं था तव्हांजे सुवाल ते मूंखे माहौल ईअं मिलियो त मां नंढे हूंदे मुंहिंजा कज़न्स जेका हुआ ॿाहिरि कज़न सभु मूंसां ॾाढो सुठो हलिया यानी मां साइकिल अगरि पैडल न हलाए सघंदो पोयां मूंखे कज़न साइकिल हलाईंदो ठीकु आहे साईं क्रिकेट में मुंहिंजो रनर ॿियो हूंदो हॉकी में मां गोलकीपर थींदो हुउसि ठीकु आहे साईं अच्छा इहे सभु मां गेमूं खेॾियूं पंहिंजे कज़न सां घर में हर शइ माना फुटबॉल खेॾी आहे माना जेकी मां जेको बि शौक़ु हुआ सारी ॻाल्हि आहे उहो उन हैसियत सां न या उन एनर्जी सां न पर मूंखे पार्टिसिपेट सभिनि जी माना सभु गेम जी मूंखे दरियापुर जी सॼी ख़बर आहे अच्छा स्कूल में इहो हूंदो मसइलो त स्कूल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा टीम जेकी ठहंदी हुन में मां न वेंदो पर पंहिंजी जेकी असांजी ख़ानदानी टीम आहे असांजी पाड़े जी टीम या ॿियनि टीमुनि में मां शामिलु हूंदो हुउसि असां पंहिंजो ई घर हूंदो जिते असां क्रिकेट खेॾंदा हुआसीं हॉकी खेॾंदा हुआसीं जेको माहौल हूंदो हॉकी जो माहौल या फुटबॉल जो माहौल टे गेमूं मां बाक़ी जेकी ॿियूं जेको सिंधी गेमियूं आहिनि असां उहे बि खेॾियूंसीं गोली वारी रांदि ऐं एॾी ॾकर वारी उहा उहे बि खेॾियूंसीं इहो साईं माहौल मूंखे मिलियो अगरि इहो मूंखे माहौल न मिली आहे त शायदि मां फर्स्ट स्टेज थी वञा त मां हीअ नथो करे सघां बिल्कुलु पॉसिबल आहे मां नंढो हुउसि मूंखे हुन का ख़बर कान्हे पोइ जॾहिं मुंहिंजी ट्रेनिंग थी त हाणे मां इहो कंदो आहियां कोशिशि करे मूंखे हाणे सपोज़ माना मां 5 मिंट अॻु में मूंखे ख़बर आहे मूंखे देरि सां पहुचंदुसि त मां 5 मिंट अॻु में निकिरंदो आहियां मां हुते यूए में जॾहिं 14 साल रहियो त कुझु दोस्त मूंसां मज़ाक़ कंदा अच्छा मां 5 मिंट अॻु में पहुची मुंहिंजे घर जे ॿाहिरि बीठो आहियां 5 मिंट पूरा थियनि त घंटी हणा त उहो चेक कंदा टाइम आहे डॉक्टर तारीख़ पहुची वियो आहे टाइम 10 थी विया पूरा त मां उहो पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल ठाहे छॾियो पंहिंजी ज़िंदगी जो त मां मूंखे अगरि का डेफिशिएंसी आहे त उनखे मां हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल ॾियां मां जॾहिं मैट्रिक कई सिंधी मीडियम मां जॾहिं इंटरमीडिएट में आयासीं कराची में त इंग्लिश मीडियम में मुंहिंजी अंग्रेजी सुठी कान हुई हुन वक़्तु पोइ मुंहिंजे बाबा साईं सां डिस्कस थी बाबा साईं चयो तूं हाणे ईअं कर PACC जेको पाकिस्तान अमेरिकन कल्चर सेंटर जॉइन कर मां उहो जॉइन कयो थोरी इम्प्रूवमेंट आई यूनिवर्सिटी में वियुसि त मां तेसिताईं 6 लेवल करे चुको हुउसि हुनजा पोइ मूंखे एतिरो कॉन्फिडेंस अची वियो छो माण्हू जॾहिं अचे सभु पियो नॉलेज जो पर माना उनखे कीअं लिखां कीअं उनखे ॿुधायां त वरी यूनिवर्सिटी में पोज़ीशन हासिलु कई ऐं उते ई मूंखे जॉब मिली पहिरीं सिंध यूनिवर्सिटी में त इहो मूंखे कॉन्फिडेंस मिलियो अंग्रेज़ी सां त अंग्रेज़ी मूंखे जीअं मां सिखी हाणे मूंखे अगरि हिकिड़ो प्रॉब्लम आहे हिकिड़ो इशू आहे त मां उन ते वरी रोआं पिटियां उहो कमु कोन हूंदो आहे उनखे ओवरकम करिणो उनजो सब्सिट्यूट ॻोल्हणो आहे असांखे साईं अचूं पिया तव्हांजी तरफ़ वरी डॉक्टर शबाना न्यूरो मस्कुलर स्पेशलिस्ट हैं आप तो ये जो पोलियो का जो साइंस डिस्कस कर रहे हैं डॉक्टर साहब आप इसको किस तरह से एड्रेस करेंगे इसका कोई इलाज अभी है क्योंकि हम एडवांस टेक्नोलॉजीज़ की तरफ जा रहे हैं मेडिकल भी एडवांस होती जा रही है तो इसमें कहीं अभी कुछ हुआ है जी बिल्कुल इस पे मैं बात करती हूँ थोड़ा सा मैं बात करना चाहूँगी क्योंकि आज जब मैं आई हूँ तो आप सबको मालूम है आज का बड़ा शो बोझल सा है मामा आरिफ बलोच की डेथ की वजह से क्योंकि कुछ लोग ऐसे होते हैं जो अपनी यादें छोड़ जाते हैं मैं ऑफ एंड ऑन सिंध टीवी का हिस्सा रही हूँ आती रहती हूँ तो मैं देखती हूँ आज मुझे उनकी कमी बहुत महसूस हो रही है क्योंकि बहुत एफिशिएंट बहुत बाअखलाक और ऐसा इंसान जो अपने काम में हर वक्त मसरूफ़ मैंने उन्हें जब भी देखा अपने काम में मसरूफ़ देखा और अपने काम से काम रखते थे बहुत डिवोटेड थे सिंध टीवी की तरफ से और काफ़ी अरसे तक जैसे एक्सीडेंट उनका हुआ और वो हॉस्पिटलाइज रहे हमारे JPMC में और आपके चैनल ने भी बहुत ज़्यादा उनको सपोर्ट किया हम लोग भी उनसे कांटेक्ट में रहे तो आज के शो में हम उनकी मग़फ़िरत के लिए दुआ करते हैं अल्लाह ताला उनको आला दर्जात अता करे और एक छोटी सा शेर उनके लिए कहूँगी कब्र से लौट कर आता नहीं कोई लेकिन प्यार करने वालों को इंतज़ार रहता है बाकी जहाँ तक आपने पोलियो का पूछा जी पोलियो जो है वो आपका क्योरेबल नहीं है बट मैनेजेबल है यानी अगर आपको एक दफ़ा पोलियो हो गया वो आपकी ब्रेन एंड स्पाइनल कॉर्ड के जो है उनको सेल्स को एंटीरियर हॉर्न सेल्स को डैमेज कर देता है और जब ये सेल डैमेज हो जाते हैं तो दोबारा रिपेयर नहीं होते ठीक है और ये इन्फेंटाइल पैरालिसिस कहलाती है जो बच्चों में होती है 5 साल अब इसमें जो फर्दर देखें इसका तो है ही ये कॉन्सेप्ट कि ये क्योरेबल नहीं है मैनेजेबल है ठीक है ना जैसे अब ये डॉक्टर साहब बता रहे हैं इन्होंने मैनेज किया अपनी बीमारी को तो इसमें इसकी सबसे बड़ी जो इसको रोकने का जो तरीका है वो यही है कि आपने प्रोटेक्शन करनी है प्रिवेंशन क्योंकि 2 कतरे जैसे हम कहते हैं पोलियो आपको ज़िंदगी देता है एक तो सबसे पहले आपने अपना इम्यून सिस्टम अपने बच्चे का स्ट्रॉन्ग करना होता है उसके लिए ज़रूरी है कि जैसे आपने वैक्सीनेशन आपको फुल जो है वो सेफ्टी नहीं देती 60 to 70% डिपेंड करता है उसकी वैक्सीन के ऊपर 70% तक आपको उससे सेफ्टी लेकिन बाकी जो 30% है वो आपके बच्चे की इम्यून सिस्टम आपके बच्चे का इम्यून सिस्टम बूस्ट हो यानी वो क़ुव्वत मदाफ़ियत जो बीमारी से लड़ सके
उसके लिए आपको ज़रूरी है कुछ ऐसी चीज़ें, विटामिन D3 लेवल आपका जो है वो हो, ओमेगा 3 आप बच्चे को डाइट में दें, फिज़िकल एक्टिविटी, हाइड्रेशन, और ये फिज़िकल एक्टिविटी WHO रिकमेंड करता है 30 मिनट्स की वॉक जो है 5 डेज़ इन अ वीक जो है वो आपने करनी है, बच्चों की भी फिज़िकल एक्टिविटी। तो इन शॉर्ट ये है कि आपकी प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। अब इसका क्योर नहीं है लेकिन हमें प्रिवेंशन करनी है, उसके लिए हमें अवेयरनेस देनी है। जैसे डिफरेंट कैंपेन्स चलती हैं, हम लोग हर कैंपेन का हिस्सा रहे हैं। सिंध गवर्नमेंट की तरफ से भी बहुत सारी कैंपेन्स चली हैं जिसमें हमने अवेयरनेस दी लोगों को। और आप ये देखें इस अवेयरनेस का रिज़ल्ट क्या है। रिज़ल्ट ये कि पहले हंड्रेड्स में थी, फिर 2 डिजिट्स में आई, अब सिंगल डिजिट्स में। अभी पहले तो बिल्कुल कम हो गए थे केसेस 2021 और 2 में, लेकिन अब जो है पिछले साल जैसे अब ये बॉर्डर से जो लोग क्रॉस करते हैं जिनकी वैक्सीनेशन नहीं होती, तो उसकी वजह से भी जो है ये हमारे केसेस अब 10-12 केस। ये जो है वायरस जो है कहाँ से मतलब आया, किसकी क्या हिस्ट्री क्या है? देखें ये वायरस की हिस्ट्री ये होती है कि वायरस तो आपका जो ग्रो करता है वो कहीं से भी, इसका ये है कि वायरस ये फैलता कैसे। वायरल पैथोजेंस है, आपकी इस फिज़ा में डिफरेंट तरह के पैथोजेंस होते हैं, उसमें बैक्टीरिया भी है, वायरस भी है, अमीबा भी है, फंगस भी है। ये इसमें इन्वॉल्व, जैसे हम इंसान पैदा होते हैं ऐसी ये जो है इस इन्वायरमेंट में होते हैं। इस वक्त अगर आप इसका इन्वायरमेंट का एनालिसिस करें आपको बड़ी मिकदार में, लेकिन हम पे क्यों नहीं अटैक करते कि हमारा इम्यून सिस्टम स्ट्रांग होता है। लेकिन जब ये एक दफ़ा आ जाता है ये फैलता किस तरह, ये हमारे जैसे अगर ये हमारे फीको ओरल यानी हमारे यूरिन और स्टूल के ज़रिए ये वायरस जो है दूसरी, जैसे कोई आदमी खेतों में जो है यूरिन पास करता है, उस फसल के उस हिस्से में जो है उसने यूरिन पास किया, फिर वहाँ पानी दिया, उसके नीचे जितनी भी सब्जियाँ वगैरह हैं उन सब के अंदर जो है ये जरासीम चला जाता है। ये जो इसको ढूंढने के लिए मतलब जो टेक्निक होती है ये ड्रेनेज सिस्टम से, वहाँ से ये इनके जर्म्स ज़्यादातर जी ड्रेनेज सिस्टम से भी पाए जाते हैं, और फिर ये जैसे जिस आदमी इन्फेक्टेड हो, खांसता है या छींकता है उससे भी। राइट। डॉक्टर शबाना बहुत शुक्रिया, अच्छी इन्फॉर्मेशन हमें मिल रही है और मेरे लिए फ़र्स्ट टाइम मतलब ये है, और काफ़ी चीज़ें हैं आपसे पूछेंगे, लेकिन अभी टाइम हुआ चाहता है थोड़ा सा एक नात की तरफ हम चलें और थोड़ा सुकून की तरफ चलते हैं। मैं लब कुशा नहीं हूँ और मैं इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। ये रोशनी सी क्या है, खुशबू कहाँ से आई, ये रोशनी सी क्या है, खुशबू कहाँ से आई, शायद मैं चलते चलते, शायद मैं चलते चलते रोज़े तक आ गया हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। तैबा के सब गदागर पहचानते हैं मुझको, तैबा के सब गदागर पहचानते हैं मुझको, मुझको खबर नहीं थी, मुझको खबर नहीं थी, मैं इस कदर बड़ा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। इक़बाल मुझको अब भी महसूस हो रहा है, इक़बाल मुझको अब भी महसूस हो रहा है, रोज़े के सामने हूँ, रोज़े के सामने हूँ,
और नात पढ़ रहा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महवे इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। सुभान अल्लाह जज़ाक। अब टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। सो व्यूअर्स केॾांहुं बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, असां तव्हां सां मिलूं था हिन कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन जी। त असां हलूं था पंहिंजे महिमाननि सां वरी उन ई गुफ़्तगू ते ऐं उहे क्वेश्चन्स कंदासीं जेके तव्हां ॿुधणु चाहियो पिया। साईं पहिरियां मां मैडम डॉक्टर शबाना ॾे ईंदुमि। डॉक्टर साहबा, ये जो सर जो है आईटी पे काम कर रहे हैं और आईटी को फ़रोग़ दे रहे हैं, एक तरह से हमें खुशी भी है कि एक हम टेक्नोलॉजी में इन हो रहे हैं जी, और दूसरी तरफ हमें आपसे सुनने को मिलता है कि ये टेक्नोलॉजी हमारे लिए, हमारी सेहत के लिए बहुत ख़तरनाक है। जी। और स्कूल में अब जब हमारे बच्चे जब पढ़ते हैं तो हम तो उनको आईपैड्स पे देखते हैं कि वो आईपैड्स पे उनको भी अभी से इन किया गया है, और ये भी है कि हम इनसे दूर रहें इस चीज़ से तब भी नुकसान है, अगर हम इसके पास जाते हैं फिर भी नुकसान आते हैं। तो इस चीज़ को कैसे हम डील करें? जी आसिफ साहब, पता है ये बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है जो हमें लोगों को बतानी है कि कोई भी चीज़ उसका ज़ायद इस्तेमाल और गलत इस्तेमाल आपके लिए नुकसानदेह होता है। इवन अगर हम खाना जो है सेहत के लिए खाते हैं, अगर हम उसको गलत तरीके से खाते हैं, गलत वक्त पे खाते हैं, तो वो भी आपके लिए नुकसानदेह होता है। बिल्कुल इसी तरह की टेक्नोलॉजी ऐसी चीज़ है जिससे अगर हम बंद कर देंगे तो हम इससे पूरी दुनिया से कनेक्टेड हैं और आजकल आप इससे दूर नहीं रह सकते। लेकिन आपने इसके लिए एक ख़ास जो है उसका तरीका है पोस्चर के हिसाब से। जैसे मैंने आपको बताया, हर चीज़ आपने आई लेवल पे रखनी है, कंप्यूटर, लैपटॉप। उसके बाद हर 30 सेकंड के बाद आपने अपनी पोजीशन चेंज करनी है ताकि आपके जॉइंट्स के ऊपर प्रेशर ना आए। और बाकी फर्नीचर सिटिंग पोजीशन, सिटिंग, अगर आप बैठे हैं तो खड़े हो जाएं, खड़े हैं तो थोड़ा सा चल लें। अच्छा। तो ये है कि आपने अपने जॉइंट्स पे से प्रेशर रिलीज़ करना है। प्रोलॉन्ग 1 घंटा 2 घंटे आप बैठे हैं, काम कर रहे हैं, तो वो भी एक प्रॉब्लम होता है। और जैसे मैंने कहा, सॉफ्ट सोफ़ा, सॉफ्ट गद्दा, ये सब अपनी ज़िंदगी से निकाल दें। आपने ऊँची सीट पर, डाइनिंग चेयर पर बैठना है, आई लेवल पे चीज़ें रखनी है, लेट के टीवी नहीं देखना, टीवी को आपने बेडरूम से निकाल देना है। ये तो कुछ सिंपल प्रिकॉशंस है। उसके बाद फिज़िकल एक्टिविटी, और जो सबसे इम्पॉर्टेंट है, देखें हमारी WHO जब कोई चीज़ होती है, हेल्थ के ऊपर वर्क करती है, तो वो एक ख़ास रिकमेंडेशन देती है लोगों को। और अब अगर जब आप कंप्यूटर, आईफोन, ये सब आपका होता है स्क्रीन टाइम। स्क्रीन टाइम का मतलब आप कितनी देर स्क्रीन को देख रहे हैं, कितनी देर आप इस्तेमाल करें फ़ोन का, मोबाइल का, आपका स्क्रीन का यूज़, टीवी, सब चीज़ें आती हैं स्क्रीन टाइम में। तो वो उसने रिकमेंड किया है 2 से 3 घंटे, सिर्फ इससे ज़्यादा आप यूज़ नहीं करते। अगर आप इससे ज़्यादा यूज़ करते हैं तो जो 90% लोग हैं जो कंप्यूटर यूज़ करते हैं 3 घंटे से ज़्यादा, जैसे ऑफिस में, उनको एक सिंड्रोम होती है, उसको CVS कहते हैं, कंप्यूटर विजन सिंड्रोम, जो कि बहुत ज़्यादा कॉमन है। उसमें ये होता है कि आपकी आंखें ड्राई होना शुरू हो जाती हैं, आंखें रेड होती हैं, सर में दर्द, डिप्रेशन, इरिटेशन, ये सारी चीज़ें जो हैं वो इसका हिस्सा बन जाती हैं। आपकी आंखें जो है ऐसी ड्राई होती हैं, चटकने लगती हैं। तो ये तो बहुत ही कॉमन है। स्क्रीन टाइम को आपको अपने कम करना है 2 से 3 घंटे। और अगर आपकी मजबूरी है और जैसे आपने कहा पढ़ना है तो तवालत हो रही है, लेकिन ये बहुत इंपॉर्टेंट बात है। आपका 20-20 का रूल है इसके लिए। 20-20 के रूल में ये है कि आपने 20 मिनट तक कंप्यूटर इस्तेमाल करना है, उसके बाद 20 सेकंड जो है वो आपने उसको अपनी आंखों को रिलैक्स करना है और 20 फीट दूर तक आपने कोई चीज़ देखनी है। तो ये आपका 20-20 का आपने रूल अपनाना है। 20 फीट्स तक हमें मतलब अपनी व्यू जी, जैसे मतलब आप बहुत करीब से देख रहे हैं ना स्क्रीन, तो उसके बाद आपने 20 फीट दूर तक जो है वो उस चीज़ को देखना है। ये आपकी आंखों को रिलैक्सेशन कर देती है। अच्छा, ये जो आपने एक बात बड़ी इंपॉर्टेंट जो आपसे पूछनी है, क्योंकि ये घर में डिस्कशंस होती रहती है, हर घर का प्रॉब्लम। जिस तरह से हमें कहते हैं कि सोने की पोजीशन ये होनी चाहिए और तकिया ऐसा होना चाहिए, मैट्रेस होना चाहिए या नहीं होना चाहिए, तो ये तो ऐसी चीज़ें हैं, मतलब हमें सोना तो पड़ता ही है, तो मतलब कि सोने की पोजीशन क्या होना चाहिए और एक्चुअली पिलो जो है उसकी किस तरह से हमें सिलेक्शन करनी चाहिए, पोजीशन भी बता दें
क्या ज़मीन पे सोना ठीक है या उसके लिए क्या अल्टरनेट होना देखिए, चाहिए? सोने में तो आप किसी भी पोजीशन में सोएं, उससे फ़र्क नहीं पड़ता। फ़र्क पड़ता है आप जिस बिस्तर पे सो रहे हैं। अगर आपका बेड बहुत सॉफ्ट है, स्प्रिंग मैट्रेस निकाल दें अपने बेडरूम से, फॉर्म का गद्दा आप नहीं इस्तेमाल करें। अगर आप अफोर्ड नहीं कर सकते, मेडिकेटेड जो आते हैं मैट्रेस, वो अगर वो नहीं अफोर्ड कर सकते, बहुत एक्सपेंसिव है, तो लकड़ी का तख्त, लकड़ी के तख्त जो है उसके ऊपर पतला सा आप रुई का गद्दा डालें, वो आप इस्तेमाल करें। और अगर आपकी कमर में दर्द है और उसके साथ आपकी एज ज़्यादा है या वज़न ज़्यादा है घुटने में, तो आप ज़मीन पे जब सोएंगे, वो हार्ड सरफेस तक तो ठीक है, लेकिन जब आप उस ज़मीन से उठेंगे तो उस वक्त आपके घुटनों पे ज़रूर पड़ेगा, आपके शोल्डर पे। तो कोशिश करें, अगर आपकी कमर में दर्द है, हार्ड बेड इस्तेमाल करना है, तो आप लकड़ी का तख्त पोश इस्तेमाल करें। लेकिन वो भी तो बोन्स को सुबह उठते हुए जिस्म को जकड़ता है, नहीं जकड़ेगा। आप इसको इस्तेमाल करके देखें। एक्चुअली हमें, जब हम इसको बॉडी की फ़िज़िक के हिसाब से, जो कि हमारी एक बायोमैकेनिक्स, हमारी बॉडी एक इंजीनियरिंग वर्क है ना, उस पर अगर हम काम करेंगे उसको स्मूथली। अच्छा, सेकंड जो आपने पिलो का पूछा, पिलो का ये है, देखें जब हम कोई तकिया रखते हैं गर्दन पे, हमारी गर्दन को न्यूट्रल पोजीशन में, ये हमारा 90 डिग्री का एंगल है, तो तकिया जब हम रखें तो हमारी नेक कैसे रहे। अगर हम मोटा तकिया रखेंगे, गर्दन आगे आएगी, यही होगा ना। और अगर हमारी गर्दन आगे आती है 1 इंच, तो 10 पाउंड्स का वज़न हमारी स्पाइन पे पड़ता है। अब पूरी रात 1 इंच या 2 इंच आपने मोटा तकिया लिया, पूरी रात आपकी स्पाइन पे 10 से 20 पाउंड वज़न पड़ रहा है, तो आप सुबह जब आप उठेंगे तो आपके साथ क्या हशर होगा आपकी स्पाइन का, आपके हाथ सुनोगे, गर्दन में दर्द होगा। लोग कहते हैं हम तो सो के उठे हैं, 2-2 तकिए लगाते हैं लोग जी, तो दो तकिए, मैंने देखा आप ऐसा। सारी रात अपनी स्पाइन को डैमेज कर रहे होते हैं। तो आपने कोशिश यही करनी है, ऐसा तकिया लें कि आपकी नेक जो है न्यूट्रल पोजीशन में रहे। और अगर आपको गर्दन का दर्द है तो एक टावल रोल कर लें, या छोटे वो नेक पिलोज आते हैं, वो आपने जो गर्दन का ये जो कर्व है ना, ये पीछे, इसमें आपने यूं करके रखना है। उससे आप देखिए आपको कितना सुकून मिलेगा। तकिए पे भी मतलब काफ़ी, मैं अक्सर मैं वाइफ को बोलता हूँ, यार मुझे घर के तकिए अच्छे नहीं लगते, वो पीसी होटल में या जब तकिया उनके क्या स्पेसिफिक बने होते हैं, ऑर्डर पे बने होते हैं, जी, मतलब जी। बड़ा उनमें कंफर्ट होता है सोने में। एग्जैक्टली तो वो बिल्कुल इसी तरह की चीज़ है। और जैसे साइड पे अगर हमने करवट लेनी है, तो करवट लेने के लिए इसका रूल ये है, कंधा और इसकी जितनी स्पेस आप दीवार के साथ रखें, इतना मोटा आपने जब करवट ले तो इतना मोटा तकिया हो कि आपकी गर्दन यूँ ना जाए, आपकी गर्दन स्ट्रेट रहे। यानी सोने में आपकी गर्दन स्ट्रेट रहे, यूँ जाएगी तो फिर आपकी गर्दन पे प्रेशर आएगा। तो छोटी छोटी सी चीज़ें हैं, अगर हम इसको कर लें तो हम गर्दन के दर्द से, कमर के स्पाइनल सारा उसका फंक्शन न्यूरो के साथ कनेक्टेड है। देखिए स्पाइन तो आपकी पता है, अगर आपकी गर्दन में तकलीफ होगी तो आपकी कमर में भी आएगी, क्योंकि जो लिगामेंट्स हैं वो गर्दन से शुरू होकर टेल बोन तक एक ही है। जैसे पर्दा ऊपर से शुरू होकर नीचे, अगर ऊपर प्रेशर आएगा तो ऑटोमेटिकली नीचे भी प्रेशर आएगा। बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी आपने डॉक्टर साहब। आपकी तरफ आते हैं, प्रॉपर्टी का भी आप काम करते हैं। जी जी। तो आजकल क्या चल रहा है, प्रॉपर्टी हर कोई कहता है कि डाउन है बिल्कुल। जी जी। और फिर कितना इम्पैक्ट पड़ा है? बहुत ज़्यादा पड़ा है। एक्चुअली इसलिए पड़ा है कि ये दुनिया का वाहिद बिज़नेस है जो जिससे जनरेट होता है मुल्क को। जब ओवरसीज़ क्लाइंट्स जब पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करते हैं ना, तो काफ़ी अमाउंट जो पाकिस्तान में आता है, मगर जब गलत पॉलिसीज़ बनती हैं ना, उससे पैसे आपके हमारे आने की बजाय यहाँ से जाना शुरू हो गया। अभी सारा पैसा फ्लाई कर गया है, यूएई चला गया है और जगहों पे चला गया, उसकी वजह की गलत पॉलिसी की वजह से। अब उन्होंने E7 अभी नया टैक्स निकाला है, जिसकी वजह से बिल्कुल ही फिर उन्होंने ये कहा है कि आप जो भी प्रॉपर्टी सेल आउट करेंगे आपको NOC लेनी पड़ेगी FBR से। वो एक नया इशू शुरू हो गया। अभी उन्होंने पिछले दिनों टैक्सेस बढ़ा दिए हैं। अभी डॉक्टर साहब से पिछले कोई 3-4 दिन पहले मुलाकात भी हुई है, उनको काफ़ी गाइड करने की कोशिश की है। एक्चुअली सिर्फ प्रॉपर्टी का काम जो है ना, वो अफेक्ट नहीं हुआ, आपकी 52 और भी जो काम है वो भी अफेक्ट हुए हैं, जिसमें आपका सरिया है, सीमेंट है और आपके सैनिटरी है, आपका जो, और इससे बेरोज़गारी बढ़ी है, कम नहीं हुई। आपको पता है जो रोज़मर्रा दिहाड़ी करने वाला बंदा है, आज वो भी घर बैठ गया कि जब प्रॉपर्टी का काम चलेगा, कोई आप अपने लिए घर बनाने के लिए जब आप प्रॉपर्टी परचेज़ करते हैं तो आप उसको बनाते हैं, बनाने में सारे लोग, सबसे पहले लोग इन्वॉल्व होते हैं, आप आर्किटेक्ट इन्वॉल्व होते हैं, इंजीनियर होते हैं, सबका काम इससे बिल्कुल कनेक्ट है। हम एक दूसरे के साथ मिलकर ये काम करते हैं। सिर्फ प्रॉपर्टी लेने से काम ख़त्म नहीं हो जाता।
आपने घर बनाना है, फिर हॉस्पिटल बनाना है, कोई भी चीज़ आपने कोई भी बिजनेस शुरू करना है तो पहला स्टेप आपका बाय द प्रॉपर्टी। थैंक यू सो मच साईं तव्हां ॾे ईंदुमि मां ऐं तव्हां खां ई चवंदो तव्हां जेके स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी में त छा तव्हां उन्हनि खे प्रैक्टिकल एक्सपीरियंस जे लाइ उन्हनि खे लोकल इंडस्ट्रीज़ या बिज़नेसिस में उन्हनि खे प्रैक्टिकली एंगेज कंदा आहियो? बिल्कुलु सही। हाणे असांजो जेको मैकेनिज़म हूंदो आहे त असां चाहियूं था त असां जॉब सीकर न प्रोड्यूस कयूं पर जॉब क्रिएटर प्रोड्यूस कयूं। उन जे लाइ एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट आहे। असां एंटरप्रेन्योरशिप जा जेके असांजा कोर्सिस बि आहिनि। असांजो हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त ॿार जेको ग्रेजुएट थिए जॉब लाइ न घुमे न CV खणी, पोइ अहिड़ो छोकिरो ॿाहिरि निकिरे जेको जॉब क्रिएट करे ऐं ॿियनि 10 ॿारनि खे जेको आहे सो उहो एडजस्ट करे। उन लाइ पोइ जेको बेसिक नीड हूंदी आहे उहा इंडस्ट्री सां जेको आहे सो सिनर्जी ठाहिणी पवंदी आहे। असां छो जो हिते ई तव्हांजे भरिसां ई आहे असांजी यूनिवर्सिटी, सो काटी वारनि सां असांजो तमामु सुठो आहे रिलेशन। त असांजी जेके ॿारनि जा जेके प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि उहे असां इंडस्ट्री में कराईंदा आहियूं। उन सां छा थींदो आहे असांजे ॿार खे इंडस्ट्री जे प्रॉब्लम जी ख़बर पवंदी आहे ऐं उहो उते का न का सॉल्यूशन कंदा आहिनि। यानी सम्झो त 40% ॿारनि खे उतां ई जॉब जी ऑफर अची वेंदी आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो एप्रिशिएट बि कंदा आहियूं। उन्हनि जे बेस ते असां उनजी मार्किंग बि कंदा आहियूं त तव्हांजी परफॉर्मेंस इंडस्ट्री में कहिड़ी। छो जो छा हूंदो आहे जो असां जॾहिं जेको पढ़ूं था नॉर्मली उहो वरी प्रैक्टिकल लाइफ में अचूं था उहो मुख़्तलिफ़ थो थिए। उन जी गैप खे ख़तमु करण जे लाइ असां इहे कुझु इनिशिएटिव वरिता। तमामु बहितरीनु साईं, इहो मां बिल्कुलु जेको आहे सो हिनखे कंटिन्यू कंदासीं पंहिंजी डिस्कशन के। क्या नात में हमें सुना रहे हैं? हम कोई सुना सकते हैं आप हमें आज? ये सबसे पहले तो मैं कहूँगा मामा आरिफ बलोच साहब जिनका भी इंतकाल हुआ है, अल्लाह उनकी मग़फ़िरत फरमाए। और चूँकि मुहर्रम का महीना है और शहदा करबला को सलाम अक़ीदत पेश करने के लिए कलाम तैयार किया है, उसी के साथ साथ आरिफ बलोच साहब को भी अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए। आमीन आमीन। हम तमाम लोगों को जो है ना सवरता फरमाए। तो ये करबला के हवाले से कलाम है। करबला के जानिसारों को सलाम, फातिमा ज़हरा के प्यारों को सलाम। करबला के जानिसारों को सलाम, फातिमा ज़हरा के प्यारों को सलाम। करबला तेरी बहारों को सलाम। करबला तेरी बहारों को सलाम। जानी सारी के नज़ारों को सलाम। जानी सारी के नज़ारों को सलाम। करबला में जिस किसी ने जान दी, करबला में जिस किसी ने जान दी, उन सभी ईमान वालों को सलाम। उन सभी ईमान वालों को सलाम। करबला के जानिसारों को सलाम। बेबसी में भी हया बाकी रही, उन हुसैनी पर्दादारों को सलाम। करबला के जानिसारों को सलाम। रहमतें हों हर सहाबी पर खुदा और खुसूसन 4 यारों को सलाम। करबला के जानिसारों को सलाम।
आलो असहाबे नबी को जिस कदर चाहने वाले हैं सारों को सलाम करबला के जान निसारों को सलाम। भेद क्या जाने शहादत का कोई, उन खुदा के राज़दारों को सलाम करबला के जान निसारों को सलाम। फातिमा ज़हरा के प्यारों को सलाम, करबला के जान निसारों को सलाम। सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। व्यूअर्स, टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो, वरी मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन। जी त असां सां असांजा तमामु सुठा महिमान ऐं तमामु सुठी इंफॉर्मेशन यकीनन तव्हांखे मिले पई ऐं तव्हां सम्झो पिया जेके असां ज़िंदगी में रोज़मर्रा जेके एक्टिविटीज़ कंदा आहियूं, सुम्हण खां वठी करे जागण ताईं, ऐं तव्हां जो कोई बि अहिड़ो शख़्स न आहे जेको मोबाइल यूज़र न हुजे। ऐं जीअं डॉक्टर साहिबा चयो कि मोबाइल जेको आहे सो 3 कलाक खां वधीक यूज़ न कयो। त मां जॾहिं हिननि इहो चयो त मां ॾिठो त यार असांजा एडिटर त सॼो ॾींहुं वेठा हूंदा आहिनि, एडिट सारा दिन एडिट पे लगे रहते हैं और मोबाइल 3 घंटे तो मतलब पेट भरता ही नहीं है। बच्चे ही मतलब टिकटॉक पबजी, तो इसके साइड इफेक्ट्स भी नो डाउट आए हैं। बिल्कुल बिल्कुल सही। तव्हां सां हिकिड़ो इलाही इंपॉर्टेंट क्वेश्चन आहे जेको अॼु जे हिसाब सां हिकु एजुकेशन त भले केतिरी बि तव्हां सुठी करे छॾियो, एजुकेशन जो माहौल तमामु सुठो करे छॾियो, तव्हांजा सिलेबस, तव्हांजी डिग्रीज़ तव्हां हिकिड़ो क्वालिफाइड करे था छॾियो, पर हिकिड़ो एजुकेशन इदारनि में इंस्टीट्यूशन्स में तव्हां केसिस ॿुधो पिया त हैरेसमेंट जा केसिस वधनि पिया ऐं ड्रग्स जा केसिस वधनि पिया। स्टूडेंट्स में इहा शइ मतिलबु कहिड़े तरीक़े सां इन थी विया, छा इन जी रोकथाम जे लाइ तव्हां कुझु स्टेप्स वरिता आहिनि? बिल्कुलु साईं। हाणे इहे 2 तमामु इम्पॉर्टेंट इशू तव्हां ॻाल्हायो आहे। त हाणे हिन ते साईं मसइलो छा आहे? स्टूडेंट जेके इन वक़्तु एज में आहिनि, हिन जी हिकिड़ी नंढी रिसर्च आई त टीनेजर जेको आहे सो एवरी 20 सेकेंड पंहिंजी मोबाइल ते ॾिसे थो त को लाइक आयो, को कमेंट आयो, माना एवरी 20 सेकेंड उहो उन रेफर थो करे। ॾोहो शुरू थो थिए माहौल घर खां। पेरेंट्स जॾहिं बिज़ी था थी वञनि पंहिंजनि कमनि में, ॿारनि खे तवजो नथा ॾियनि, तॾहिं ॿार जो उहो ख़ला पैदा थो थिए। पोइ ॿार उहो पंहिंजो टाइम कंहिं सोशल मीडिया तरफ़ ॾिए थो। हाणे सोशल मीडिया ते हर शइ मौजूदु आहे जेकी असां वटि इहो कॉन्सेप्ट ई कोन्हे PG जो। अॻे ॿाहिरि मुल्कनि में लिखी ईंदो TV ते PG-13, त हाणे 13 खां मथे ॿारु ॾिसी सघे थो। PG-18 त बसि हाणे ॿारु जेको आहे पीउ मां हुनखे एतिरी ट्रेनिंग ॾींदा आहिनि तव्हांजो हीउ ॿारु ॾिसण जो न आहे, हीउ 18 खां मथे वारनि जो ॾिसण जो आहे। असां वटि इहो कॉन्सेप्ट कोन्हे। हाणे जॾहिं उहो कॉन्सेप्ट कोन्हे त हीअ सॼी दुनिया खुली वई, ओपन थी वई त ॿारु फ्रस्ट्रेशन अची वई, नौजवान ॿारु आहे। पोइ इहो हरासमेंट जा केसिस शुरू था थियनि। हाणे हरासमेंट जा केसिस जेको आहे ज़्यादातर जॾहिं फीमेल त रिपोर्ट ई कोन थियूं कनि। असांजो हिकिड़ो माहौल आहे, ख़ौफ़ आहे। अगरि पीउ माउ खे ॿुधाइनि त बाबा ख़ामोश थी वञनि, ख़ामोश थी वञनि, ख़ामोश थी वञनि। इन लाइ असांखे हिकिड़ो त HEG तरफ़ां बि जंहिं इंस्ट्रक्शन्स आहिनि, असां हर यूनिवर्सिटी पंहिंजो हिकिड़ो माहौल ठाहियो आहे। असां हिकिड़ा नंढा जेको आहे सो हर जाइ ते जिते फीमेल एक्सेस आहे, जिते सिर्फ़ु फीमेल एक्सेस आहे, उते हिकिड़ा कंप्लेन बॉक्सिस करे छॾिया आहिनि त उते जेको रिपोर्ट करे। हिकिड़ो डेडिकेटेड मोबाइल फ़ोन आहे जेको असांजे प्रॉक्टर वटि पियो आहे। कहिड़े वक़्तु बि उन फ़ोन ते फ़ोन अचे त उन ते एक्शन खणी सघिजे थो। पर ॾिठो वञे त हरासमेंट जा केस सिर्फ़ु यानी मां ॾिसां त साल पोइ में 2 या 3 असांखे रिपोर्ट थिया। न साईं, असांजी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थो तव्हांजी जी मतिलबु त 2 शायदि उन्हनि खे असां हैंडल कयोसीं। उन्हनि में जंहिंखे सज़ाऊं ॾियणी असां ॾिनियूंसीं। पर इहे अञा आहिनि घणा
पर ये रिपोर्ट नथा थियनि। ऐं जेके ख़ासि करके उहे छोकिरियूं जेके आहिनि उहे जी, जी। ॿुधाइनि कोन थियूं। जी हाणे ॾिसो, हाणे जेको हाल ई में मां नालो नथो खणां यूनिवर्सिटी जो, जेके वीडियोज़ जा जेको सर, बावल स्कैंडल हलियो, यूनिवर्सिटी में, इस्लामिया जी जी जी, यूनिवर्सिटी, इहो नालो उन खां खणणु पोइ खपे साईं। हा, उन खां पोइ 2 टे ॿियूं यूनिवर्सिटियुनि में इहे मसइला थिया। असांजी पंहिंजी सिंध में ई सुसाइड जो कायदेवान यूनिवर्सिटी में बि थियो, सिंध यूनिवर्सिटी में बि थियो। असां नाला खणणु खपनि, छो जो असां इन जे शइ खे अवेयरनेस जेसिताईं न ॾींदासीं असां पंहिंजी नियाणियुनि खे। हाणे इहो आहे त इहो हिकिड़ो यानी एतमाद जो फुक़दान आहे, मां ई चवंदुसि। मां पहिरियों हरासमेंट ड्रग्स ते पोइ थो अचां। जॾहिं असांजी नियाणी, असांजी बची उहा जॾहिं रिपोर्ट नथी करे सघे त माना असां में एतमाद कोन्हे, असांजी एडमिनिस्ट्रेशन ते एतमाद कोन्हे, ठीकु आहे साईं, या असांजे माहौल ते एतमाद कोन्हे, या घर वारनि जी तरफ़ां प्रेशर आहे। इहे सभु रीज़न्स आहिनि, पर प्रिकॉशन्स बि वरिता वञनि था, पर अञा बि इहा ॻाल्हि ख़तमु न थी आहे। ऐं इहा मुश्किल थी लॻे मूंखे कुझु अॻिलनि सालनि में, छो जो जेसिताईं आवाज़ु न ईंदो न साईं, ॿारु रोईंदो त मां उनखे खीर ॾींदी। सर, पोइ उनजे लाइ तव्हां ओरिएंट कंदा उन्हनि खे कि बिल्कुलु सेशन में असां वञी मेल फीमेल ॿिन्हिनि खे विहारे असां सेशन कराईंदा आहियूं। त उहा अवेयरनेस त बिल्कुलु हर यूनिवर्सिटी में थिए पियो। मां यूनिवर्सिटी जी ॻाल्हियूं कंदुसि, हर यूनिवर्सिटी में। लेकिन जॾहिं को अहिड़ो केस थिए थो त पोइ उहा उन छोकिरी जी हिमत थी खपे, उहा उनखे रिपोर्ट करे, ऐं रिपोर्ट करे थी। असांजो जेको कानूनी निज़ाम आहे, मिसाल तौरु इहो बि थियो आहे हाणे कुझु अॻु में जेको न्यूज़ ते आयो त उहा वीचारी नंढी ॿार जेकी आहे उहा रिपोर्ट बि कई आहे, पर फ़ैसिलो अञा न थियो आहे। इहे सभु माना हिकिड़ो वञी कंप्लेंट बि थिए थी यूनिवर्सिटी खे अथॉरिटी आहे, उहो चए थी मां कयो ई कोन्हे, प्रूफ कहिड़ो आहे, हे कहिड़ो आहे। पोइ असांजो हिकिड़ो पूरो निज़ाम ईअं ठहियलु आहे, उनजे करे हिकिड़ो मसइलो। ऐं पोइ उन केस खे फॉलो कनि बि कोन पिया, पेरेंट्स इज़त जे चकर में पब्लिक ॻाल्हि थी वेंदी। इहा शइ ॾिसो न माशरे जी, हिन में ॿार जो क़सूरु न आहे। मां चयो त पेरेंट्स जो वधीक क़सूरु आहे। पेरेंट्स पंहिंजे ॿार खे एतमाद ॾींदा। हाणे जॾहिं इंडिया जो असांजो मुल्क आहे नेबरिंग, उते ॿारनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त वाट इज़ गुड टच एंड वाट इज़ बैड टच, ठीकु आहे। असांजे माहौल में इहो न आहे, आई एम सॉरी। असांजे ॿारनि खे नथो घर में नथो पढ़ायो वञे त स्कूल जो कहिड़ो ॾोह आहे। हिकिड़ो इहो वॾो हिकिड़ो मसइलो आहे। एजुकेशन करणु ॾियणु खपे ॿारनि खे कंहिं हद ताईं, कंहिं तरीक़े सां। असांजो जेको असांजो हिकिड़ो निज़ाम आहे इस्लामी, उन स्ट्रक्चर में ज़रूरी आहे। अच्छा, वरी चवंदा ड्रग्स ते। हा, ड्रग्स बि जेको आहे सो उहो बि हिकिड़ो वॾो हिकिड़ो मसइलो थी वियो आहे। माना तक़रीबन स्कूल्स खां, मां यूनिवर्सिटी जी ॻाल्हि ई कोन थो, स्कूल्स में बि ड्रग्स जो सर बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। असां टाइम बि शॉर्ट आहे, इहा ड्रग्स वारी ॻाल्हि ते मां ईंदुमि डॉक्टर साहब वटि। डॉक्टर साहब, तां मुझे आप मुझे ये बताएं कि ये जो स्टूडेंट्स हम डिस्कस कर रहे थे कि यूनिवर्सिटीज़ में, तो मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि ये जो डिप्रेशन जो आजकल ये चल रहा है, ख़ास करके यूथ में, स्टूडेंट्स में, तो आपने कोई रिसेंटली केस वगैरह कोई ऐसा डील किया हो? देखिए, मल्टीपल केसेस हैं। जो आप हरासमेंट की बात कह रहे हैं या ड्रग्स की बात कह रहे हैं, इनमें सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट क्या है? हमारी मेंटल हेल्थ। जिन लोगों की मेंटल हेल्थ डिस्टर्ब होती है वो ऑटोमेटिकली आइसोलेशन का सहारा लेते हैं। और कुछ लोग ये समझते हैं कि अगर वो परेशान है या उन्हें कोई प्रॉब्लम है या डिप्रेशन है तो उससे किस तरह बचा जाए, उससे हम आइसोलेट हो जाए या फिर हमें हैप्पीनेस हो, वो ड्रग्स का सहारा लेते हैं। वक्ती तौर पर उन्हें लगता है वो सब कुछ भूल गए, लेकिन इसके लॉन्ग लास्टिंग बहुत ज़्यादा जो है इसके साइड इफ़ेक्ट्स हैं। तो होता क्या है कि वही लोग जो है ड्रग्स लेते हैं, वही लोग हरासमेंट का शिकार होते हैं, क्योंकि जिनकी मेंटल, अब कुछ लोगों को घर में सेफ्टी नहीं मिलती, सिक्योरिटी नहीं मिलती, अपने जो है एक्सप्रेशन, जैसे डॉक्टर साहब ने कहा, अपने मतलब पेरेंट्स से वो शेयर नहीं कर सकते, अपने बहन भाइयों से शेयर नहीं कर सकते, या कोई फाइनेंशियल प्रॉब्लम्स हैं, कुछ ऐसी चीज़ें हैं जो उनके साथ, जो उनके कॉम्प्लेक्सेस होते हैं, वो जो अपने घर वालों से शेयर नहीं कर सकते, तो उनकी मेंटल हेल्थ इतनी वो हेल्दी नहीं होती। तो इसलिए वो उसको शेयर करने के लिए दूसरे लोगों का सहारा लेते हैं, जो फिर उनका फ़ायदा उठाते हैं। तो एक आखिरी चीज़ मैं ये कहूँगी, देखिए जिस तरह से अल्लाह ताला ने हमारी बॉडी में बायोलॉजिकल क्लॉक लगाया हुआ है, बाहर सर्दी होती है तो हम गर्म कपड़े पहनते हैं, गर्मी होती है तो हम, अल्लाह ताला ने हमारी, इसी तरह माँ बाप के अंदर अल्लाह ताला ने सेंसर्स लगाए हुए होते हैं। अगर उनकी औलाद ज़रा सा भी ट्रैक से हट रही होती है या किसी परेशानी में होती है तो उनको अपने औलाद की तरफ। बहुत बहुत शुक्रिया। और ये ऐसी चीज़ें हैं हमने रोज़ रोज़ डिस्कस करनी चाहिए, और इन चीज़ों पे मैं कहता हूँ कि ये तो कॉलेज लेवल या ये स्कूल लेवल पे, स्कूल में भी ये सेशंस होने चाहिए जो स्टाफ होता है ओवरऑल। बहरहाल हम इंशाल्लाह ऐसा कुछ प्लान करेंगे कि हम फिर से एक साथ बैठें और मज़ीद इस चीज़ को एड्रेस करें। बहुत बहुत शुक्रिया साईं सुमो साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आया, डॉक्टर शबाना ऐं सैयद औरंगज़ेब साहब और नज़ीर बरकत साहब, बहुत बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए। सो दोस्तों,
असां वरी उन ॻाल्हि ते ईंदासीं कि पोलियो हिकु लाइलाज बीमारी आहे जीअं तव्हां ॿुधो असांजे महिमाननि खां, ऐं माज़ूरी हिकु ऐब आहे, पर जेके विक्टिम्स आहिनि उन्हनि जे लाइ साईं सूमरो साहिबु हिकिड़े वॾी मोटिवेशन आहिनि त कॾहिं बि घबरायो न, अॻिते वधिणो आहे, तव्हां कंहिंखां पोइते न आहियो। सो पंहिंजे पाण खे महसूसु कयो कि तव्हां सभु कुझु ज़िंदगी में करे सघो था। पर उहे माउ पीउ जेके ॾिसनि पिया, जिन्हनि जे बारे में मिसकनसेप्शन्स हुजनि कि पोलियो जा ड्रॉप्स पंहिंजे ॿार खे पीआरियूं न पीआरियूं, उन ते थोरो रिसर्च कयो। ऐं इहे असांजा जेके महिमान आहिनि इन्हनि तव्हांखे ॿुधाए चुका आहिनि कि पोलियो जा ड्रॉप्स केतिरा ज़रूरी आहिनि तव्हांजे ॿारनि जे लाइ। त पोइ दोस्तो पंहिंजे ॿारनि खे पोलियो जो आहे केतिरा ज़रूरु पीआरियो। अॼु लास्ट डेट आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे 5 साल या 5 सालनि जे घटि ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स ज़रूरु पीआरियो। छो जो जेके बि अॼु हेल्थ वर्कर्स अचनि पिया ऐं उहे तव्हांजे ॿारनि जे सिहत तव्हांखे प्रोवाइड था कनि, उन्हनि सां ताउन ज़रूरु कयो, उन्हनि खे एक्सेस ॾियो, तव्हांजे जेके ॿार रहिजी पिया वञनि उन्हनि ते उन्हनि खे पुॼायो त कोई बि ॿार मां न रहिजे बिना कतरा पीअण जे। छो जो फ़ैसिलो अॼु करिणो आहे, अगरि सुभाणे हलणो आहे। व्यूअर्स, हाणे टाइम थी वियो आहे वाइंड अप करण जो पंहिंजे प्रोग्राम खे। अॼु खोड़ सारियूं असांखे कचहरियूं करणियूं, पर अॼु यकीन कंदो अॼु थोरो प्रोग्राम थोरो डिस्टर्ब इन जे करे बि आहे जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे त हितां जो उहो इंसानु जेको यकीन कंदो त ॿुधी करे न हिकिड़ी कैफ़ियत अजीब थी वई आहे मामा आरिफ़ जे बारे में ॿुधी करे। शुरू में बि चयोसीं, हाणे एंड में बि अचूं पिया, असां दुआ करे सघूं था अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए, उनजी फैमिली, उन जा जेके कलीग्स आहिनि जेके परेशान आहिनि उनखे यादि पिया कनि, अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे सब्र ॾिए। ऐं हे नात जेका असां चऊं पिया औरंगज़ेब साहब खे, औरंगज़ेब साहब ये नात जो है दुआ के साथ कि मामा आरिफ को अल्लाह ताला जन्नत में आला मकाम अता फरमाए। ज़ुबान पे सिर्फ है दावे मिसाल कोई नहीं, दया रे इश्क़े नबी में बिलाल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ है दावे मिसाल कोई नहीं, दया रे इश्क़े नबी में बिलाल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ है दावे। हुजूर ने तो हमें याद उम्र भर रखा, हमें हुजूर का लेकिन ख्याल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ है दावे। नबी के दामने रहमत से हैं जो वाबस्ता, उरूज उनके लिए है ज़वाल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ है दावे। हुजूर का ही करम काम आएगा एजाज़, वहाँ के जिस जगह फुरसान हाल कोई नहीं,
वहाँ के जिस जगह पुरसान हाल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ हैं दावे मिसाल कोई नहीं, ज़ुबान पे सिर्फ हैं दावे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।